कैनाल समूरा, कैनाल समूरा, कैनाल समूरा, पानी दरिया के धारो, कैनाल समूरा, कैनाल समूरा, कैनाल समूरा, सिंधु ते धारो, धरती ते धारो, सिंधु ते धारो। सिंधी अदबी संगत सिंध मरकज़ पारां सिंधु दरिया मां केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ हैदराबाद जे ओल्ड कैंपस खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढे मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे में सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल नूर चाकराणी, जॉइंट सेक्रेटरी एहसास मीरल, औरत जॉइंट सेक्रेटरी खालदा मुनीर, प्रेस तर्जमान मीर हसन मरी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंधी अदबी संगत वाज़े करे थी त कारपोरेट फार्मिंग ज़रई ज़मीन ते कब्ज़े ऐं मक़ामी माण्हुनि जे वसीलनि जी बैन अल-अक़वामी कारपोरेशन हवाले करण जी साज़िश आहे। हीअ अमल मक़ामी आबादगारनि हार ऐं सिंध जे पाणी ते तारीख़ी हक़नि ख़िलाफ़ धाड़ो आहे। मुझी अमर सिंधु, मुझी अमर सिंधु आउ जीरो आया आउ तो के सुकर न दीदा मुझी अमर सिंधु जीजा साथो के सुकर दीदा सी बस तुझे मथे में वावारी न उडामंदी हाण पानी पानी हुंदो सजी सिंध पानी पानी निकरी चुकी आ। केनाल समूरा, केनाल समूरा। हाणे गुज़ारिश कंदुसि सिंधी अदबी संगत जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी साईं एहसास मीरल साहिब जिन खे सोचने पंहिंजे ख़्यालनि जो मुख़्तसर तरीन लफ़्ज़नि में इज़हार कनि। साईं एहसास मीरल। चौरन ऐं चंग खातर, हर अंग नंग खातर, धरती जे दंग खातर, तरकश संभाले मीरल, तीरो कमान रखजा, मिट्टी जो मान रखजा। मो सिंधु जल जी सुर्क भरी, मन सोच अखियूं थियूं अलमासी। मो सिंधु जल जी सुर्क भरी, मन सोच अखियूं थियूं अलमासी। ॿियो मीरल छा एज़ाज़ मिले, मां सिंध अमर जो रहवासी। साथियो ही जेकी जियापे जी जंग आहे या सिर्फ सिंधी अदबी संगत जी नाहे या सिर्फ के फर्द जी नाहे, या जंग उन वणन जी बि आहे जेके पाणीअ खां पोइ वढिजी ऐं चीरजी ऐं फुलियार थी वेंदा, ऐं जंग उन्हनि पखियुनि जी बि आहे जेके पाणीअ खां पोइ पंहिंजा वतन छॾे या ई दुनिया ई छॾे वेंदा हलिया। अचो त पंहिंजे इन पाणीअ ख़ातिर जेके असांजा दुश्मन आहिनि, सिंध जूं दुश्मन कुवतूं आहिनि, उन्हनि खे ॿुधायूं त सिंधु दरिया असांजो जियापो आहे ऐं पंहिंजे जियापे लाइ असीं हर जंग विढ़ण लाइ तयारु आहियूं। पाणीअ ते जहिड़ो असां पंहिंजे आख़िरी साह ताईं कंदासीं। अवां सदाईं क़ाबिज़ रहिया आहियो, विफ़ाक़ सदाईं सिंध जा हक़ फुरिया ऐं खसिया आहिनि। हाणे आख़िरी जेको असांजो जियापो पाणी आहे, उन्ही ते हुननि जा नापाक जेके इरादा आहिनि, इहे कंहिं बि सूरत असीं क़बूल न कंदासीं। सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल पहिरीं इज़हार करे वियो त सिंधु ख़ातिर जेके बि पार्टियूं आहिनि असीं उन्हनि सां गॾु हूंदासीं, पर केर बि गॾु न हुजे, असीं सिंधी अदबी संगत वारा जेसिताईं असांजी सीसीएस आहे असीं पाणीअ ख़ातिर अॻियां हूंदासीं। इहो तव्हां सां सिंध धरती जो वाइदो था कयूं। असीं केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा, सिंधु धाड़ो, सिंधु ते धाड़ो। जीअं सिंधी सिंध जी मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी हादी खालिदा मुनीर खे तो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। जवाननि जा असांखे लांडनि ऐं वणनि में बेरोज़गारी जे सबबु लाश टंगियल मिलनि था। ॿिए तरफ़ त सिंध जे औरतुनि जेके आहिनि उहे ग़िज़ाई किलत जे करे हज़ारे तइदाद में मरनि थियूं। ऐं जॾहिं कैनाल
ठहंदा त उन वक़्तु असांजी सूरत हाल, असांजे सूबे जी सूरत हाल कहिड़ी हूंदी उहा सभु पाण सोचे सघो था। जॾहिं त ठटो ज़िलो जेको आहे उहो दर बदल थी रहियो आहे। सामूंडी पटीअ जूं आबादी जेका आहे उहा लड़ पलाड़ करे रही आहे ऐं असां जॾहिं कैनाल ठहंदा त असां इथोपिया खां बि बदतरीन हालत में वेंदासीं हलिया। उन करे साथियो हीअ हिकु ॾींहं जी जिदोजहद न आहे, हीअ असांजी तेसि ताईं जारी रहंदी जेसि ताईं कैनाल वारो मनसूबो रद्द नथो कयो वञे। असांजी सिंधी ज़मीनूं जेको आहिनि उहे सिंधियुनि जो हक़ आहिनि, उहे सिंध जे हारनि मज़दूरनि में विड़ायूं वञनि, न की उहे वफ़ाक़ पाण रखे। असां पंजाब जी अहिड़ी का बि हाणे बर्दाश्त न कंदासीं। सिंधी औरत ॿार गॾु आहे जेसि ताईं सुबुह ते जेको उड़ायो पियो वञे उहो रद्द नथो कयो वञे। अवां सभिनी महिरबानी। ऐं हाणे सिंध जे हिकिड़े तमामु वॾे ॾाहे साईं इनाम शेख साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि उहो अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मूंखां तारीख़ पुछे थी किथे बीठो आहे, ज़िंदगी मौत विवाटो उते बीठो आहे। वाह भड़कियो इहो मोड़ भयानक हटी वञे, छो हटां मां करोड़नि सां कठे बीठो आहियां। दोस्तो अॼु असांजी सिंधी अदबी संगत हीउ जेको यादगार ऐं तारीख़ी ज़ाहिरो कयो आहे इहो दरअसल पंहिंजे क़ौम सां यकजहती जो इज़हार आहे। अॼु जॾहिं सॼी क़ौम रोडनि ते आहे, ॿार बच्चा नंढा वॾा पोड़ा पका सभु औरतूं सभु रस्तनि ते आहिनि, तॾहिं सिंधी अदबी संगत उन्हनि सॼी क़ौम जे जज़्बनि जी नुमाइंदगी करे हीअ सभु सॼी सिंध मां चूंड माण्हू ॿाहिरि कढिया आहिनि जेके कलमकार आहिनि, जिन जे हथ में ख़ुदा हिकिड़ी सघ ॾिनी आहे, जेके फुर्जनि खे लोॾाईंदा आहिनि, जेके हुकूमतुनि खे किराईंदा आहिनि ऐं जेके नओं सुबुह उभारींदा आहिनि, उहे सभु असांजा अदीब शाइर दानिशवर जो गॾु थिया आहिनि इन मक़सद जे लाइ त हीअ जेका सिंध सां गुज़िरियल 1.5 सदीअ सां ज़ुल्म आहे ऐं उन में जेके पंहिंजा परावा सभु मुलविस उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ सिंध उथी खड़ी थी आहे। हीअ रुॻो कैनाल न आहिनि, कैनाल त आहिनि पर उन सां गॾोगॾु जेके असांजी ज़मीनूं, असांजा रिसोर्सिस, असांजा गैस, बिजली, पाणी, असांजा जज़ीरा जे मुस्तक़िल प्लानिंग सां लुटिया था वञनि, उन सभिनी जे ख़िलाफ़ एहतिजाज आहे ऐं हीअ सॼी क़ौम जी नुमाइंदगी आहे। हीअ 5 करोड़ सिंधियुनि जी नुमाइंदगी आहे ऐं मां सम्झां थो त इंशाअल्लाह असांखे यकीन आहे त हे जेको अज़म आहे ऐं हीअ जेको जज़्बो आहे इहो हिननि खे पंहिंजा फ़ैसिला वठण ते मजबूर कंदो, वापसि वठण ते मजबूर कंदो। सिंधी माण्हू तेसि ताईं बसि करे न वेहंदा जेसि ताईं हिननि जा कैनालनि समेत सभु सिंध दुश्मन साज़िशूं ख़तमु न कंदा ऐं पंहिंजे झंडे खे बुलंद रखंदा। समूरा कैनाल समूरा ऐं गुज़ारिश कंदुसि असांजी भेण कराची मां आई, कराची औरत शाख जी ऑर्गेनाइज़र आहे ख़ालिदा ज़ुल्फ़कार, ऐं गुज़ारिश कंदुसि ठहियो आहे वफ़ाक़ पंहिंजे साज़िशुनि सां कंहिं न कंहिं तरीक़े सां सिंध ते हमलावर थी रहियो आहे। अॼु असां हिते 6 केनालनि जे ख़िलाफ़ अदबी संगत सॼी सिंध जा जेको अदबी संगत आहे ऐं असांजी कराची औरत विंग शाख असां सभु इन्हनि सां गॾु आहियूं ऐं असां गॾु हूंदासीं जॾहिं बि सिंध जे हक़नि जी ॻाल्हि निकिरंदी औरतूं तव्हां सां असां गॾु हूंदासीं। ऐं मां सिर्फ़ु एतिरो चवंदमि सिंध साण कंदो जो गदारी मथां उन जे वहंदी यारी तारीख़ में लिखिबो मयारी थींदो धरतीअ जो ॾोहारी कंदो सभु को उन खां बेज़ारी असां देस तां जिंद आवारी सभु पोर अथई सभु हारी था आणण चाहियूं बहारी तुंहिंजा बरद बाग बणाईंदुसि तुंहिंजो अमर खीर मलाईंदुसि। सो असां सिंध जा जेके सूरमा आहिनि ऐं सिंध जूं जेके सूरमियूं आहिनि असां अॼु इहो ऐलान था कयूं त वफ़ाक़ तोखां असां पंहिंजा हक़ वापसि वठंदासीं, खसींदासीं। जो इहो असांजो हक़ आहे, तूं असांजो जिया पियो थो खसी, तूं असांखां दरिया थो खसी, असां इहो थियणु न ॾींदासीं ऐं तव्हांखे पंहिंजा ऐलान जेके कया अथव इहे वापसि वठिणा पवंदा। तव्हांजा सिंध दुश्मन जेके बि ऐलान आहिनि उहे असांखे नामंज़ूर
आहिनि। नाहे शाइर अदीब साईं अली आकाश साहब जिन खे तूं अचनि पंहिंजे ख़्यालनि जो सो पाणी जी सदाईं अॼु ॾींहं ताईं जेका पाणी जी विरासत आहे इर्सा पारां उहा खोट जे बुनियाद ते थी आहे ऐं इंडेंट जी बुनियाद ते थी आहे। माना मिसाल अव्हांखे खपनि था 100 तव्हांखे पुछनि थी त तव्हांखे गुज़ारे लाइ घणा खपनि, माना 50 रुपयनि ते हुन गुज़ारे पाणी जी खोट ई हुननि विराई आहे। ऐं उहा सभिनी जेका खुटल पाणी आहे उहो सभिनी सूबनि में जो हिकिड़ो केनाल सिस्टम या उन्हनि जी जेका कमांड एरिया आहे उन्हनि जे लाइ पूरो पाणी आहे ऐं उन ते ज़मीनूं आबाद थियनि। हाणे जॾहिं अॻे ई सिस्टम में खोट आहे ऐं जेका सालो साल वधे थी, हिन साल त तमामु घणी आहे, त इन जो मतिलबु छा आहे त हीअ जेके रेणो आबाद पिया कनि या सहराऊं जेके आबाद पिया कनि उन्हनि जे लाइ पाणी किथां ईंदो। उन जो मतिलबु इहो ई आहे त जेके बि आबाद ज़मीनूं आहिनि उहे उन्हनि जो पाणी खणी उन्हनि खे सैराब कबो ऐं घणे भाङे इम्कान इहो ई आहे जीअं माज़े जूं रिवायतूं ॿुधाइनि थियूं त हीअ सिंध जो पाणी खणी ऐं इहे चोलिस्तान चोबारा या ग्रेटर थल केनाल 2 जो जेको मनसूबो आहे उहो कंदा। त इन जे हिसाब सां हिकु त सिस्टम में पाणी न आहे, ॿियो ऐं इन खां सवाइ त हीअ वीराना आबाद था कनि ऐं आबाद ज़मीनुनि खे गैर आबाद था कनि, पर जेको वीरानो आबाद थिए थो उहो ॿिनि टिनि ते उनखे पाणी खपे। इन जे करे हिन जो को बि हिकिड़े मंतकी हिसाब सां उहो त इलीगल त आहिनि ई आहिनि, हिकिड़ी ओरह ज़ोराई त आहे, पर उन जो को मंतक बि नथो जुड़े, मंतक बि नथो जुड़े। ऐं मुख़्तसिर करियां थो पंहिंजी ॻाल्हि खे थोरी। हा त उन खां सवाइ जेके बि हीअ रेगिस्तान या चोलिस्तान जेके बि सिंध बलोचिस्तान ऐं पंजाब में सहराई ज़मीन आबाद कंदा उहे बि कारपोरेट उन्हनि ते थींदी। इन जो मतिलबु इहो आहे त उहे मिडिल ईस्ट ऐं ॿियनि इलाइक़नि जे माण्हुनि खे उहे उते कंपनी घुराए उन्हनि खे हवाले उहे ज़मीनूं कंदियूं, माना सिंध जे कंहिं बि फ़ाइदो न पवंदो। इन जे करे उते असांजो डाउन स्ट्रीम में जेको पाणी वञे थो उते चवंदा थी अव्हां जे हिसे जो पाणी आहे इहो पाणी ज़ाया थिए थो। अव्हांखे त ख़ुदा समुंड जी नेमत ॾिनी कोन्हे को। असांखे ख़बर आहे त डाउन स्ट्रीम में जेकॾहिं पाणी न वेंदो त उन सां ज़मीन केतिरी असांजी तबाह थी वेंदी ऐं उहा समुंड जे भर चढ़ी वेंदी। उहो असांखे अहसासु आहे रोज़ 100 एकड़ जे लॻभॻि जेका आहे समुंड ज़मीन खाए थो। जेकॾहिं दरिया जो तव्हांजा जेके बि साइक्लोन्स अचनि था उहो तव्हांखे ख़बर ई न आहे त जेकॾहिं उहे साइक्लोन सिर्फ़ु उनखे जेको डेल्टा आहे तमिर जा ॿेला आहिनि उहे ई रोके सघनि था। उहे जेकॾहिं कराची खे हिट कनि या ॿिए कंहिंखे कनि, कंहिंखे अंदाज़ो ई कोन्हे त जो केॾो वॾो नुक़सानु आहे। उन खां पोइ माहौलियाती असां ते केॾा बुरा असर पिया आहिनि। असांजो पाणी न आहे, पाणी सां समूरियूं असांजूं ज़िंदगी जेका आहे उहा लॻा पियल आहे। उन खां सवाइ कोई असां वटि ॿियो सर्वाइवल कोन्हे। तंहिं करे पाणी जी जंग ऐं सम्झां थो त असांजे मौत ऐं ज़िंदगी जो मामिलो आहे, उन ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ न थींदो। सिंधी माण्हू जो दरिया सां जेको लगाव आहे, दरिया सां जेका उनसियत आहे, उहो त पंहिंजे औलाद जा दरिया जा नाला पंहिंजे औलाद ते रखंदो आहे। सिंधू बि रखंदो आहे, मेराण बि रखंदो आहे, दरिया खान बि रखंदो आहे। असांजी त उहा लाॻापो आहे। तंहिं करे पाणी तां कंहिं बि सूरत ते गैर कानूनी जेके ही कैनाल निकिरनि था उन तां असां कॾहिं बि उन जी मुखालफ़त तां दस्तबरदार न थींदासीं ऐं इहो वाज़े करियूं था त जेके बि सिंध जूं पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, ॿिया फोरम आहिनि, ॿियूं तंज़ीमूं आहिनि, जेके बि इन ते जुदोजहद कनि पियूं, असांजा नज़रियाती उसूली इख़्तिलाफ़ सभु सेकेंडरी आहिनि। सिंधियत बि संगत उन्हनि सां बिना कंहिं फ़र्क़ जे गॾु बीहंदी ऐं जीअं हू असां सां बीठा आहिनि असां बि उन्हनि सां बीहंदासीं। ऐं जस ॾियां थो सिंधी माण्हुनि खे त सियासी पार्टियुनि खे हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे त उन्हनि जी सालनि जी जेका जदोजहद हुई उहो सिंधी माण्हुनि खे ईअं अवेयर न करे सघिया हुया, पर हीअ दरिया रहबरी करे, हिन पाणी रहबरी करे उन सिंधी माण्हुनि खे उथारिया जेके पंहिंजे तौर ते निकिता आहिनि। ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हाणे उहे सभु दोस्त, सभु साॻे वंद, सभु एक्टिव माण्हू उन्हनि खे सही डायरेक्शन में ॾियूं था। ऐं सम्झां थो हिन सिस्टम खे असां तब्दील करे सघूं था ऐं बहितरी आणे सघूं था। असांजो हीअ एहतजाज को आख़िरी कोन्हे को, हिन खां पोइ बि असांजो पंहिंजो तंज़ीमी शेड्यूल आहे। असां पाण में वेंदासीं ऐं दरिया बाबति असां मुस्तक़िल मिज़ाजी सां जदोजहद कंदासीं ऐं एसि ताईं जदोजहद कंदासीं जेसि ताईं हीअ असांजे मौत जो सामान जेके मनसूबा आहिनि इहे रद्द नथा कया वञनि। अदीब दोस्त ऐं बरोबर वकील दानिश साईं
रोशन सुंदर चांदी साहब की गुजारिश करूँ ऐं मुख़्तसिर लफ़्ज़नि में पंहिंजे ख़्याल गुज़ार करूँ। सच्चे नंढड़ो नज़म तो पण आहे त वॾो पर शाद में अॼु वक़्तु अची वियो बीहर सिंधू तोसां नींहुं निभाइण जो अॼु वक़्तु अची वियो बीहर सिंधू तोसां नींहुं निभाइण जो अॼु वक़्तु अची वियो बीहर सिंधू तोसां नींहुं निभाइण जो हिन धरतीअ जे हर कवि कहाणीकार खे पंहिंजी थञ मञाइजो। वेझो माज़ी शाहिद आहे वेझो माज़ी शाहिद आहे तोसां जेके कीस कया हुआ हुनजी मोट में रूपन कूपन कंध कपाए तुंहिंजे आॾो शीश नवाए अॼु साॻिया आमिर कुफी काफ़िर हू कनि था छांजो बंदि पाणी कुफो नेठि त ॾियणो आहे ऐं ही केनाल न ठहिणो आहे। मां सभ खां पहिरीं सिंधी अदबी संगत जी मरकज़ी क़यादत खे मुबारकबाद ॾियां थो ऐं सिर्फ़ु हिकिड़े मिंट खां पोइ मां ही माइक छॾींदुसि त असां वकील तव्हां सां गॾु आहियूं। असांजो हाई कोर्ट बार जो कराची जो सदर आमिर नवाज़ सख़्तु ज़ख़्मी थी पियो ऐं हींअर ॿुधो आहे त 18 तारीख़ ते बिलावल भुट्टो साहिबु अचे थो हिते हैदराबाद में त असांजी मीटिंग सीक्रेट हली पई। मां उहा मीटिंग छॾे आयो आहियां हिते त आउं उनखे ऐलान सां चवां थो त तूं टूल प्लाज़ा खां कोटड़ीअ खां जाम चोरे खां हैदराबाद दाख़िल थी ॾेखारिजांइ 18 तारीख़ ऐं फसलनि ख़ातिर वुजूतर झोलीअ जे ख़ातिर पाणीअ जे ख़ातिर कैनाल समूरा कैनाल समूरा कैनाल समूरा कैनाल समूरा ही डेम समूरा ही सिंध ते धाड़ो ही सिंध ते धाड़ो धरतीअ ते धाड़ो सिंधुअ ते